तेज़ी सां तब्दील थींदड़ दुनिया में जिते हज़ारें जदीद मशीनरियूं ईजाद थी चुकियूं आहिनि, उते वरी हथ जे हुनरमंद माण्हुनि खे काफ़ी नुक़सान पहुतो आहे। अहिड़ो ई हिकु कमु मिटी मां थांव ठाहिण वारो कुंभार को कमु आहे, जेको जिस्त, स्टील ऐं प्लास्टिक जा थांव ईजाद थियण खां पोइ काफ़ी हद ताईं घटिजी चुको आहे। क़दीमी आसारनि जा माहिर ॿुधाइनि था त घटि में घटि 15 खां 16 हज़ार साल अॻु ओलह एशिया में माण्हुनि मिटी मां थांव जोड़णु शुरू कया। 5 खां 6 हज़ार साल पुराणे सिंध जे शहर मोहनजोदड़ो मां मट, दिला, पाटूं, टिभा, नादियूं ऐं ॿिया थांव लधा विया आहिनि, जेके ज़ाहिर कनि था त सिंध में मिटी जा थांव ठाहिण वारो कमु तमामु घणो आगाटो आहे। सिंध में मिटी जा थांव ठाहींदड़ माण्हुनि खे कुंभार सॾियो वञे थो, जिन मां केतिरा ई कुंभार अॼु बि पंहिंजे अबाणी किर्त सां लाॻापियल आहिनि। मिटी मां थांव ठाहींदड़ कुंभारनि जो चवणु आहे त असांजो कमु घटियो ज़रूरु आहे, पर अञा बि केतिरा ई माण्हू आहिनि जेके मिटी जे थांवनि में खाइण पीअण खे तरजीह ॾियनि था। साइंसी तहक़ीक़ूं अॻु बि इहो साबित करे चुकियूं आहिनि त हल्की क्वालिटी वारे प्लास्टिक जे थांवनि में इंसानी सिहत लाइ हानिकार जुज़ हुजनि था, जंहिं करे प्लास्टिक जा थांव इस्तेमालु करण खां पासो करणु घुरिजे। पंजाब समेत दुनिया जे कुझु ॿियनि इलाइक़नि में मिटी मां न रुॻो थांव पर काफ़ी फैंसी शयूं पिणु ठाहियूं वञनि थियूं, पर सिंध में अहिड़ो को बि रवाजु नाहे। सिंध जा कुंभार अॼु बि ॾोराहनि इलाइक़नि मां मख़सूस मिटी आणे उन खे पिसाइण बैदि मख़सूस अंदाज़ में ॻोहे हथ सां हलंदड़ चकनि ते चाढ़े उन वसीले अलॻि अलॻि क़िस्मनि जा थांव जोड़िनि था।